नाज़रीन, गंबट बरसा खोड़ा में शहीद मखदूम अब्दुर्रहमान लाइब्रेरी हॉल में शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम पारां 4 महीननि जो कोर्स पूरो थियण ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम सर्टिफिकेट ऐं एवॉर्ड विराइण वारी तक़रीब थी। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। गंबट बरसा खोड़ा में शहीद मखदूम अब्दुर्रहमान लाइब्रेरी हॉल में शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम खैरपुर 2 पारां 4 महीननि जो कोर्स पूरो थियण ते शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम सर्टिफिकेट ऐं एवॉर्ड विराइण वारी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मैडम बेनज़ीर भट्टी, मेहमान ख़ास मखदूम नदीम अहमद हाशमी, परवीन ज़ादी, गुलाम कादिर शेख, रहीम सियाल, सद्दाम हुसैन, ज़मीर आराई ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इते खैरपुर 2 जा 17 पार्टनर्स पार्टिसिपेट कयो आहे। उन्हनि जा शागिर्द भी मौजूद आहिनि, फोकल पर्सन प्रिंसिपल्स मौजूद आहिनि। असां वटि 39 मुख़्तलिफ़ कोर्सेज़ में शागिर्द ट्रेन थिया आहिनि ऐं उन खां पोइ वरी असां नई बैच जो सिलसिलो शुरू कंदासीं। माशाल्लाह हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थियो। हीउ जेको बि क्रेडिट आहे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे आहे, जंहिं इन प्रोग्राम खे लॉन्च कयो ऐं पूरी सिंध जे नौजवाननि खे हुनुर सेखारण जे लाइ, चाहे उहे मेल हुजनि चाहे फीमेल हुजनि, त जीअं उहे पाण भरो थी सघनि ऐं पंहिंजो रोज़गार पाण पैदा करे सघनि। असांजो हे 4 महीननि जो प्रोग्राम थींदो आहे, तमामु सुठो प्रोग्राम थिए थो। असां 5-6 सालनि खां ऑक्सफर्ड लर्निंग सेंटर बि कमु करे थो। इन में स्टिचिंग, इलेक्ट्रीशियन, ब्यूटिशियन इहे कोर्स कया वञनि था ऐं ॿारनि खे काफ़ी फ़ाइदो आहे। असांजे सभु जेके खैरपुर 2 जा इंस्टीट्यूट आहिनि, तक़रीबन 17+ इंस्टीट्यूट आहिनि, उन्हनि सभिनीनि गॾिजी हिकिड़ो क्लोजिंग सेरेमनी जेका 4 महीननि जो प्रोग्राम हुयो उनजी रखी आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ ट्रेड में असां सिखिया ॾेई रहिया आहियूं ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां उन्हनि खे वज़ीफ़ो मिलंदो आहे त जीअं कोई भी बेरोज़गार नौजवान बेरोज़गार न रहे। एजुकेशनल जे हवाले सां तमामु इहे हिकिड़ो बहितर जेको आहे इनिशिएटिव आहे गवर्नमेंट जो, जंहिंमें 10-12 बैच निकितियूं आहिनि। जवान जेके मैट्रिकुलेट आहिनि उन्हनि खे रोज़गार ऐं अपॉर्चुनिटी मिली आहे ऐं जेका वोकेशनल तालीम जी तमामु हिकिड़ी खोटाई आहे उनखे पूरे करण लाइ तमामु हिन वॾो अहम रोल प्ले कयो आहे। सिंध में प्राइवेट सेक्टर में जॾहिं ॿार इहे वीचारा एडमिशन्स वठंदा आहिनि त उते पैसा भरींदा आहिनि, पर सिंध हुकूमत जे तव्हां सां हीअ जेके प्रोग्राम BBA शादी जा इन्हनि में माशाल्लाह इन्हनि ॿारनि खे माहिवार 2500 रुपया वज़ीफ़ो बि मिले पियो ऐं सर्टिफिकेट्स बि मिलनि पिया ऐं वरी एक्सटर्नल सर्टिफिकेट बोर्ड जा बि मिलंदा ऐं ही उहे सर्टिफिकेट आहिनि जेके ॿार हिन असांजे इलाइक़े खां हटी करे पंहिंजे सूबे ऐं मुल्क खां हटी करे इंटरनेशनल लेवल जो सर्टिफिकेट आहे। गरीब यूथ खे काफ़ी सारो फ़ाइदो मिलियो आहे ऐं तक़रीबन उहे ॿार जेके फ़ीस अफोर्ड नथा करे सघनि ऐं प्लस में उन्हनि खे माना एतिरो एक्सपेंडिचर नथो बर्दाश्त करे सघे त उहो पंहिंजो फ्री ऑफ कॉस्ट में मतिलबु हिते कोर्स कनि पिया ऐं सिंध गवर्नमेंट जो इहो हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट आहे। मां OLC सेंटर में कमु सिखी आहियां, 4 महीननि जो कोर्स आहे। माशाल्लाह सहूलियतूं ॾाढियूं भलियूं कढियूं वयूं आहिनि। दुआ कयूं मैडम बेनज़ीर खे, मैडम परवीन खे, जिन ग़रीबनि जे लाइ सहूलियतूं भलियूं कढियूं आहिनि, जो इन में असां सभु कुझु सिखी विया आहियूं। हिकु सुठो प्रोग्राम आहे जेको असां स्टूडेंट खे सेखारींदा। 4 महीननि जो कोर्स आहे, सर्टिफिकेट विरायूं था। असां सिंध हुकूमत तहे दिलि सां शुक्रगुज़ार जो प्रोग्राम ॾिनो अथऊं। सिंध में बेरोज़गारी खे ख़त्म करण लाइ शहीद बेनज़ीर यूथ डेवलपमेंट प्रोग्राम शागिर्द ऐं शागिर्दियुनि लाइ बहितरीन प्रोग्राम आहे, जंहिंमें 39 खां वधीक हुनरी सिख्या, 4 महीननि जा मुफ़्त कोर्स शागिर्दनि खे कारोबार करण में आसानी पैदा थींदी, जंहिंसां मुल्क में बेरोज़गारी ख़त्म थींदी ऐं मुल्क में खुशहाली ईंदी। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।